अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल जहांगीर जी अॼु तव्हांखे वॾी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अहिड़ा अपडेट ॾिसंदा रहो। त तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करूं, अचो त हीअ कहाणी ॿुधूं। तो हींअर जो KTN टीवी ते ड्रामो अचण वारो आहे उहो आहे जहांगीर जी प्रोमो आई ऐं अञा ताईं उहो ड्रामो रिलीज़ न आहे थियो। काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि इहो ड्रामो कॾहिं ईंदो। तो जहांगीर ड्रामो जेको आहे उहो मजू सतार लाड वारनि जो आहे। इंशाल्लाह हीअ बि ज़बरदस्त ड्रामो आहे। इहो हाणे जल्द खां जल्द अपलोड कयो वेंदो KTN टीवी ते। KTN टीवी ते इहे ड्रामा हली रहिया आहिनि, हिकु गुलाम हुसैन ऐं ॿियो हवेली। इहे ड्रामा ख़तमु थींदा त इंशाल्लाह जहांगीर ड्रामो अपलोड कयो वेंदो। त जहांगीर जेको ड्रामो आहे उन जी कहाणी आहे उते थ्रेशरूं लॻंदियूं ऐं वॾेरो ख़ुशि थींदो। त पोइ वॾेरो जेको आहे ॻोठ जी नियाणियुनि खे स्कूल वेंदे ॾिसंदो त उनखे पोइ उते कावड़ लॻंदो। इहे नियाणियूं छा था पढ़नि, इन नियाणियुनि खे पढ़ाइणु बंदि कयो। तो अहिड़े हिसाब सां ही कहाणी आहे। जहांगीर ड्रामो जेको आहे उन जी प्रोमो अची चुकी आहे। इंशाल्लाह तव्हां बि ॾिसी चुका हूंदो। KTN टीवी ते उन जी प्रोमो अची चुकी आहे। उन्हनि जो रुॻो इहो इंतज़ारु आहे त इहे ड्रामा ख़तमु थींदा त इंशाल्लाह जहांगीर ड्रामा खे अपलोड कयो वेंदो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।